जी नाज़रीन, लियाकत अली उमरानी जो सिटी जो सदर लाड़काणे जो शहीद बुढ़ो जो हिन खां हिकिड़ो ई सुवाल पुछंदुसि त मौजूदा हुकूमत जेकी आहे वफ़ाक़ में जेकी वेठी आहे उनखे त ॾिठा आहिनि त जेके इमरान ख़ान वाइदा कया उहे वफ़ा त कोन थिया आहिनि। सिधी ॻाल्हि आहे त तव्हां ते छा थो नज़र अचे मतिलबु महांगाई बेरोज़गारी उन खां पोइ जेको आहे माण्हू परेशान आहिनि, सफ़ाई जो निज़ाम सिधो न आहे ऐं जेॾी बि मीडिया कवरेज हले थी जेॾो बि जंहिंजे कॾहिं बाहि हले थी बाबा करप्शन आहे वग़ैरह उन लाइ कुझु थिए कोन थो। तव्हांजी मौजूदा हुकूमत छा था सम्झो त कीअं आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अदा ॾिसो त हिते जेको पाकिस्तान में जेको हले थो पियो तक़रीबन 2 साल थी विया आहिनि इमरान ख़ान खे हिन महिल ताईं जेके वाइदा कया आहिनि उहो को बि उन्हनि में को पूरो न कयो अथई। जंहिंमें तव्हां ॾिसो त हिन महिल जो हर माण्हू कशबा कशबे आहे ऐं हिन वक़्तु जेको आहे सो सिंध जा जेके वसीला आहिनि उहे हिन वक़्तु गज़ब कया विया आहिनि। उहे वफ़ाक़ जे हवाले असांजी सिंध खपाए उहे वफ़ाक़ जे हवाले कया आहिनि। हिन महिल जो ॾिसो त जेको असांजे किरना जो जेको इशू थो पियो हले उहो किरना जो इशू तव्हां पाण ॾिसी सघो था। हर माण्हू बेज़ार आहे। जेको बि हिन महिल जो कंहिंखे ख़बर ई न आहे त किरना आहे छा। हिन वक़्तु सभिनि मुल्कनि में जेको आहे सो उहो अफ़रा तफ़री लॻी पई आहे। हितां जो अवाम परेशान आहे। पहिरियों ई अवाम अवल ई परेशान हुयो। पहिरियों त नवाज़ शरीफ़ जेको आहे सो 5 साल हुकूमत करे हिकिड़ी वॾी ज़ुल्म में सभिनी खे हिकिड़ो दॿण में फासाए वियो आहे। वरी ज़रदारी उन बि 5 साल कंटिन्यू करे हुकूमत जेको असांखे तव्हांखे हिन वक़्तु अहिड़े मसइलनि में उहे ई 2 चोर हिन वक़्तु वरी गॾु आहिनि ऐं गॾु ई वरी स्ट्रगल था पिया हलाइनि ऐं उहे तव्हांजे अॻियां आहे। वरी किरोना बि चवनि बि था त बिलावल खे किरोना बि थी आहे। उहो किरोना वरी उनखे छॾे बि वञे थी। उहे ई जेके आहिनि जलसा जुलूस इहा ई हुकूमत कराए बि थी त थी सघे हिन हुकूमत जो हुन हुकूमत जो हिकिड़ो तसलसल तव्हां पाण ॾिसी सघो था त कहिड़ो माहौल आहे। वरी चवंदा अचो त तव्हांखे लाहौर में तव्हांजे लाइ असां हर इस्तक़बाल बि कंदासीं। वरी इस्तक़बाल खणी छॾियो उहा ई हुकूमत जेको आहे सो वरी उहा ॾिसूं त वेंदी या न वेंदी। हाणे असांजी लाड़काणे में रुगो तव्हां हिते ॾिसो त जेको इशू थो हले पियो हिन महिल जो जेको आहे सो घर जेको आहे सो एरीगेशन जे हिसाब सां कॾहिं इहे ई सोहेल रमन सियाल जेको आहे मिनिस्टर आहे उहो ई PPI झंडा खणी माण्हू उहो ई अवाम हुते बीठो आहे। जॾहिं मिनिस्टर बि तव्हां आहियो ड्राइण वारा बि तव्हां आहियो। इहे तव्हांजे अॻियां पाकिस्तान जो हाल अहिवाल लॻो पियो आहे। वरी अॻिते इनशाअल्लाह जेको हूंदो असांजी शहीद भुट्टो जेको बि आहे जेको आहे सो हिन वक़्तु त असांजी न हुकूमत आहे न का ॻाल्हि आहे। असां पंहिंजी स्ट्रगल हलाईंदा रहंदासीं ऐं सिंध जा वसीलनि ते कब्ज़ो वफ़ाक़ जो आहे उहो वफ़ाक़ जो असांखे मंज़ूर न आहे। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी। मुंहिंजी सिंध जी सॼी सत जेकी आहे सिंध जी तव्हांजा असां निहायत घणा शुक्रगुज़ार आहियूं ऐं तव्हांजा लख थोरा महिरबानी।